टाउन कमेटी तलार जे क्लार्क जबरी हटाइण ऐं पगार बंद करण खिलाफ एहतजाज कयो। उन मौके ते टाउन कमेटीअ जे क्लार्क आफ्ताब बबड़ो चयो त हू टाउन कमेटी तलार जो मुलाज़िम आहे। टाउन कमेटीअ जे क्लार्क आफ्ताब बबड़ो चयो त टाउन कमेटी तलार जो मुलाज़िम आहियां, मूंखे न रुगो जबरी तौर ते हटायो वियो आहे पर मुंहिंजी पगार बि बंद कई वई आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त जेके मुलाज़िम बोगस भर्ती थियल हुआ उन्हनि मुलाज़िमनि खे ॿीहर नौकरियुनि ते रखी नेशनल बैंक तलार मां एडवांस सैलरी ऐं लोन बि ॾियारियो वियो आहे, जॾहिं त उन्हनि जा केस अदालत में ॿुधणी हेठि आहिनि। ऐं जॾहिं त टाउन कमेटी तलार में जॾहिं कूड़ा बुग्ज़ मुलाज़िमनि खे जो दावाऊं थो करे त आउं ग़रीबनि जो हमदर्द आहियां, त पोइ उन्हनि मुलाज़िमनि खे तूं सैलरियूं ॾेई ऐं उन्हनि मुलाज़िमनि जा तूं लोन करे सघीं थो, त मूं ग़रीब मिसकीन बचड़ेवाल सां छो एतिरो ज़ुल्म थो करी। हुन चयो त कुझु वक़्तु अॻु मुंहिंजो पुटु इशफाक अहमद कांगो वायरस में फौत थी वियो ऐं आउं हिन वक़्तु सख़्त अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। डिप्टी कमिश्नर बदीन, डायरेक्टर लोकल गवर्नमेंट समेत समूरनि इदारनि पारां चेयरमैन खे बार बार लिखण बावजूद चेयरमैन मूंखे बहाल नथो करे। एहतजाज कंदड़ क्लार्क सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त मुंहिंजो फाइल ॾिसी मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।